माल मता पांजो खपाए जो आसो बीजे बताना वो खड़ी हो पानी न पातो पंज खत्म थी दो। हिते वॾो पानी जो खोट आ, पानी कोने, माण्हू ॿिजनि जेका परेशान लॻा पिया आहिनि, ॿिज कुआ खाई विया आहिनि, छलकियुनि ते भरे भरे थकिजी पिया, राति जो सॼी राति जो वेही वेही कुआ मारनि था, पानी जो को खोट ई कोन्हे, एतिरो खोट आहे पानी कोन्हे, ॿनियूं ॾिसो था सभु सुके ई पिया आहिनि। वॾो असरु आहे हिते पानी जो वॾो खोट आहे। महिरबानी करे पाणी असां ग़रीबनि जो कयो, पाणी खां बिना कुझु बि कोन्हे, माल बि बुख ते आहिनि, पाणी खां बिना ईअं वेठा आहियूं। पाणी तमामु घणी खोट आहे। जेको सालियानो जेको थींदो आहे फसल सारियुनि जो सॼो सिलसिलो उन ते हूंदो आहे। ग़रीबनि जी हिन ते रोज़ी रखियल आहे, सॼो सिलसिलो कारोबार सॼो सारियुनि ते हलंदो आहे। हिनमहिल हिन टाइम में पाणी घणो हुजणु खपे, पर गुज़िरियल साल हुयो, पर हिन साल से पाणी तमामु घणी खोट आहे। ऐं ॿिज जेके आहिनि उहे सुकी विया आहिनि, जेके रोबा माण्हुनि कया आहिनि उहे उते उन ख़तमु थी विया आहिनि, माण्हुनि घणो नुक़सानु थी वियो आहे। असां जेको सिंध गवर्नमेंट खे ऐं वफ़ाक़ खे इहो इहा रिक्वेस्ट कयूं था त बेराए महिरबानी पाणीअ खे जेको आहे सो वधायो वञे, ऐं जे ग़रीबनि जी मज़दूरी ऐं रोज़ी इन्हनि ते रखियल आहे। जेकॾहिं इन न थींदो फसल तमामु घणो नुक़सानु थींदो, ग़रीब तबिको जेको आहे सो घणो परेशान थींदो। महिरबानी करे असांखे पानी जेको आहे पहुचायो। ॿिज खे जेको आहे 15 ॾींहं जो मौक़ो हूंदो आहे, 15 ॾींहंनि में ॿिज पोखियो वियो आहे। हाणे महीने खां मथे थी वियो आहे, हाणे ॿिज जो जेको टाइम गुज़री वियो, हाणे ॿीहर ॿिज असां काढूं था। जे 5 ॾींहंनि में न पहुतो, 20 ॾींहंनि जे अंदरि ॿिज जे न रुपियो वेंदो त ॿिज जेको आहे सड़ी वेंदो। पोइ असां पैसा ॿीहर काढूं था, इहो व्याज त्याज पटे सटे माल मता पंहिंजो खपाए जेको आहे सो ॿिज वताना, हाणे उहो बि सड़ी हुजे। पानी न पातो 5 ॾींहंनि में त ख़तमु थी थो, हुन जो मुदो ई ख़तमु थी थो। करे पानी ॾियो, असांजा फसल कोन था थियनि, ॾाढो मजबूर आहियूं, शाखूं सुकियूं पियूं आहिनि, ज़मीन खेड़ी लॻी पई आहे, असांखे पाणी जी ॾाढी परेशानी आहे। असां वस वारनि खे अपील था कयूं, महिरबानी करे असां ग़रीबनि जेको आहे सो माना मदद कई वञे। खोट आहे, पाणी आहे ई कान असां वटि, ॿिज सड़ी विया आहिनि। ॿिज जेको आहे सो झटनि ते पियारियोसीं, नलकनि मां ट्यूबवेल मां भरे ॿिजनि खे ॾिनोसीं, पर ॿिज जेके पाणी असांखे मिलंदो आहे उहो ई असां हुनखे न ॾींदोसीं। ॿिज अध ते सड़ी विया, असांखे हज़ारे रुपया उन ते ख़र्चु ॿिजनि ते। ॿिज असां ग़रीब माण्हू असां वरितासीं हिकु व्याजनि ते, माण्हू बि अहिड़ा जेको आहे असां व्याजनि खां सवाइ के ॾिए ई कोन। असां ग़रीब माण्हू, असां उन्हनि जा व्याज भरियूं जा पंहिंजे ॿचिड़नि जी पूरत कयूं, असां काॾे वञूं? असां ग़रीब आहियूं, असांजी इहा ई सरकार खे अपील आहे असांजी मदद करे। ॿियो असांखे कुझु न पियो, सिर्फ़ु पाणी खपे असांखे।